बॉर्डर शहर के तालके जो दर्जो ॾियारण लाइ शहरियुनि पारां टाउन हॉल खां हैदर चौक ताईं रैली कढी एतिराजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़नि दो देशी हाकिम गोपांग इमामदीन कांदड़ो वकार पठान मीर मुर्तज़ा गोपांग मीडिया अॻियां दाहींदे चयो त बॉर्डर लाड़काने ज़िले जो वॾी आबादी रखंदड़ तारीख़ी सियासी कारोबारी लिहाज़ खां अहमियत वारो शहर आहे। तालके जो दर्जो बॉर्डर वासियुनि जो बुनियादी हक़ आहे, जंहिं लाइ गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां शहरी सरापा एतिराज बणियल आहिनि। असांजा हौसला अञा बि बुलंद आहिनि। आख़िरी दम ताईं उन बुनियादी हक़ वठण लाइ जदोजहद जारी रहंदी। हर वक़्त जे हाकमनि इलेक्शन मुहिम में बॉर्डर के तालके जो दर्जो ॾियारण जा वाइदा कया, पर गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी उहे वाइदा सिर्फ़ु वाइदा ई रहिया। हिन जो त बॉर्डर मां हर दफ़े चूंडुनि में कामयाबी माणींदड़ नुमाइंदनि बॉर्डर जे माण्हुनि खे बॉर्डर तालको करे ॾियण जा सखणा वाइदा कया, जेके अॼु ताईं पूरा न थिया। अॻवाननि जो चवणु हो त बॉर्डर जो अवाम गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी मुसलसल बॉर्डर खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ मुतालबो करे रहियो आहे, पर अंधा ॿूढ़ा गूंगा हुक्मरान अवामी मुतालबे खे मोट ॾियण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हिननि पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो त बॉर्डर तालके जो फौरी तौर नोटिफिकेशन जारी करे हितां जी अवाम में फैलियल बेचैनी वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।